इब्तिदाई तालीम नेशनल स्पेशल एजुकेशन सेंटर हूंदो हुयो हिते कराची में गुलिस्तान जौहर में। उतां मूं 7th क्लास ताईं जेको आहे सो तालीम हासिलु कई। उन खां पोइ वरी फैमिली शिफ्ट थी वई हैदराबाद, त मूं हींअर जेको आहे हैदराबाद GR कॉलोनी में गवर्नमेंट स्पेशल एजुकेशन सेंटर फॉर VI विजुअली हैंडीकैप चिल्ड्रन, उतां मैट्रिक कई मूं 2002 में। पोइ वरी कराची हलियो आयुसि। कराची मां जेको स्कूल आहे पुराणो कायदे आज़म जी मज़ारट, आइडारियो स्कूल फॉर दी ब्लाइंड एंड डेफ, हितां मूं इंटर कयो 2004 में। पोइ वरी कराची यूनिवर्सिटी हलिया आयासीं 2005 में, BA बि हितां कयो, वरी MA सिंधी बि हितां ई कयो कराची यूनिवर्सिटी मां 2008 में। पोइ वरी 2015 में MPhil PhD में दाख़िला थियो, 2022 में उनखे ख़ैर सां पूरो कयोसीं। इब्तिदाई जेके चैलेंजिस आहिनि उहे असांजे दौर में त ज़ाहिर आहे, अॼु खां मूं तव्हांखे ॿुधायो मैट्रिक कयो मूं 2002 में, तक़रीबन 20 साल पुराणी ॻाल्हि आहे। उन वक़्तु हिन दौर खां ज़ाहिर डबल चैलेंजिस हुया, ख़ासि तौर ते जेके स्पेशल ॿार आहिनि उन्हनि जी तालीम जे हवाले सां। ख़ासि तौर ते जेके असांजे स्कूलनि में मसइला आहिनि उहे ॿारनि लाइ किताब न आहिनि। उहे ॿार जेके कंहिं बि डिसेबिलिटी जो शिकार आहिनि, विजुअली इम्पेयर्ड हुजनि या हेयरिंग इम्पेयर्ड हुजनि या ॿी का उन्हनि में डिसेबिलिटी हुजे, उन्हनि लाइ हिकु त प्रॉपर स्कूल उन ज़माने में हुया न, जेकॾहिं हुया त तमामु घटि हुया। त उन कंडीशन में ज़ाहिर चैलेंजिस त हुया, पर कुझु उस्ताद या घर जा भाती या कुझु दोस्त अहबाब जिन इन सिलसिले में साथ ॾिनो। जी मिसाल, किताब अवेलेबल न हुया त उस्तादनि जो किरदारु इहो हूंदो हुयो त बाबा असां तव्हांखे पढ़ी ॿुधायूं था। मिसाल, सबक़ु नंबर पहिरियों आहे, सबक़ु नंबर ॿियो आहे, इंग्लिश जो हुजे, साइंस जो हुजे, मैथमेटिक्स हुजे, त उहो पढ़ी ॿुधाईंदा हुया। वरी पोइ असां उनखे पंहिंजी हैंड राइटिंग में जंहिंखे ब्रेल चइबो आहे, जंहिंखे ॾिसी या महसूसु करे टच करे ब्लाइंड माण्हू पढ़ंदो आहे, उन में कन्वर्ट कंदा हुआसीं। उन खां पोइ जेको वरी सिलसिलो ईंदो आहे स्कूलिंग खां पोइ, जॾहिं बोर्ड जो वारो लेवल अचे थो, जॾहिं माण्हू 9th क्लास में पुॼे थो, वरी हिकिड़ो चैलेंज आहे त बोर्ड तव्हां वारी जेका ब्रेल वारी राइटिंग आहे उनखे एक्सेप्ट ई नथी करे। वरी तव्हांखे राइटर अरेंज करिणो पवंदो, वरी उनजो प्रॉपर मैथड आहे। त इहे चैलेंजिस उन वक़्तु बि हुया, हाणे बि आहिनि। हाणे इहो आहे त इदारनि जी तादाद वधी आहे, अवेयरनेस वधी आहे, माण्हुनि में शऊर आयो आहे, त कुझु बहितर हालात थिया आहिनि। पर अञा बि मां सम्झां थो इन जेके बि मां तव्हांखे प्रॉब्लम ॿुधाया, इन्हनि ते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं बाक़ाइदा कमु करण जी ज़रूरत आहे। वरी अॻिते हलो साईं, यूनिवर्सिटी लेवल ते त को स्पेसिफिक कोर्स हूंदो ई न आहे न। जीअं मैट्रिक लेवल ताईं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड असां पढ़ूं था हिते सिंध में, इंटर में पढ़ूं था। यूनिवर्सिटी में जॾहिं वञूं था त उस्ताद तव्हांखे लेक्चर ॾिए थो, पोइ तव्हांखे रेफरेंस बुक थो ॿुधाए, बाबा ही शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, मां सुर सामुंडी तव्हांखे पढ़ायो, हाणे इन ते सुभाणे स्टडी करे ईंदो। हाणे साईं सुर सामुंडी त ज़ाहिर काफ़ी मोहक़िक़नि लिखियो आहे, बाने ख़ान शेख बि लिखियो आहे, गुरबख्शाणी वारे रिसाले में बि आहे। त उहो अलॻि चैलेंज असांजे लाइ, माना हू असां लाइ चैलेंज इहो हूंदो त कंहिं हिकिड़े किताब मां तव्हांखे पढ़णो आहे, हाणे तव्हांखे मल्टीपल किताब इस्तेमालु करणा आहिनि, ज़ाहिर आहे उहो अलॻि चैलेंज हूंदो हुयो। वरी उते बि इहो हूंदो त जेके दोस्त हूंदा हुया क्लास फेलो, जेके माना इंसानी हमदर्दी जे तौर ते जेके हेल्प कंदा हुया, उहे रिकॉर्ड करे ॾींदा हुया नोट्स। छो जो मैट्रिक ऐं इंटर ताईं त रिकॉर्डिंग वारो हलो भला सिलसिलो न हुयो, कमु हली वेंदो हुयो। हिते त बाक़ाइदा रिकॉर्ड करिणो पवंदो हुयो न, कुझु शयूं कहिड़े किताब मां, कुझु शयूं कहिड़े किताब मां, को रिसर्च पेपर हथु कयो, कंहिं शागिर्द पंहिंजा नोट्स ठाहिया उन मां, ईअं सिलसिलो हलंदो रहियो। ईअं वञी असां पंहिंजो MA वारी मंज़िल ताईं पहुतासीं। सर स्पेसिफिक त का शइ न आहे जेका घणो अट्रैक्ट करे, मतिलबु इहो वरी डिपेंड करे थो मूड ऐं मिज़ाज ते न। मिसाल, को ग़ज़ल वणी हो कंहिं शाइर जो त उहो बि ज़ाहिर आहे पसंदि आहे। जेकॾहिं को अफ़सानो वणी हो उहो बि पसंदि आहे। बाक़ी जेकॾहिं हूअं ओवरऑल जाइज़ो वठूं त छो जो फिक्शन खे पढ़ण में थोरो टाइम लॻे थो न। हिकिड़ी कहाणी तव्हां पढ़ंदो, घटि में घटि तव्हांखे 30-35 मिंट, 20 मिंट, 25 मिंट खपनि, टाइम टेकिंग आहे। नावल पढ़ंदो बि तव्हांखे सारा टाइम लॻंदो हिकिड़ो। उन हिसाब सां अगरि असां काउंट कंदासीं त घणो शाइरी पसंदि आहे। उन में पोइ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई थी वियो, त ज़ाहिर हिकिड़ो असांजो क्लासिकल शाइर आहे। शेख अयास थी वियो, अयास गुल थी वियो, इमदाद हुसैनी थी वियो। पोइ जेका शइ साम्हूं आई, असांजो घणो कमु त उहे बि आडियो सां त जेका शइ साम्हूं अची वई, अगरि वणी वई त वाह वाह, न वणी त पोइ ज़ाहिर हुनखे रिजेक्ट कंदासीं।
जेॾो तुंहिंजो नाव बाज बि ओॾाई मंगा री थूणीअ री थंभे तूं छपर तूं छांव आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबकी। छो जो असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं त अमड़ हिकिड़ी दुआ घुरंदी हुई, अब अलाह जी बाज हूंदी त उन हिसाब सां यादि ईंदो अक्सर। त बाक़ी जदीद शाइरी में शेख अयाज़ इलाही पढ़ियोसीं, अयाज़ गुल इलाही पढ़ियोसीं, इमदाद हुसैनी पढ़ियोसीं। सर जॾहिं आउं वयुसि मुंहिंजो शुरू खां ई इरादो हुयो त PhD कजे ऐं कराची यूनिवर्सिटी खां ई कजे, छो जो यूनिवर्सिटी मां पढ़िया आहियूं, MA उतां कई आहे त हिकिड़ो ताल्लुक़ु आहे इल्मी अदबी हवाले सां, त उहो शौक़ु हुयो। पर ज़ाहिर आहे ज़िम्मेवारियूं नौकिरी जॉब खां पोइ जॾहिं माण्हू प्रैक्टिकल लाइफ में अची थो वञे टाइम नथो मिले। पोइ इतफ़ाक़ अहिड़ो थियो 2015 में एडमिशन आया, मूं अप्लाई कयो त वरी तयारी करणु शुरू कया। 6 दोस्त ॿिया बि हुया, उन्हनि बि अप्लाई कयो हुयो, उन्हनि ई ॿुधायो हुयो त एडमिशन आया आहिनि, मूं बि अप्लाई कयो। टेस्ट जी डेट अची वई, टेस्ट ॾिनोसीं, टेस्ट ॾियण खां पोइ कामयाबु थी वियासीं, दोस्तनि जो साथ हुयो, उन्हनि तयारी कराई। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे उन मूंखे सॼो गाइड कयो इन हवाले सां त कहिड़ा कहिड़ा सवाल अचनि था, कहिड़े कहिड़े तरीक़े जो पैटर्न ते क्वेश्चन जेको ईंदो आहे एंट्री टेस्ट वारो ईंदो आहे, कहिड़ा सवाल पढ़णु खपनि। मिसाल बाबा शेख अयाज़ ते सवाल अची सघे थो, कहिड़ो अची सघे थो, शेख अयाज़ जी मज़ाहिमती शाइरी ते नोट लिखो, ठीकु आहे। उस्ताद बुखारी ते अची सघे थो, उस्ताद बुखारी जी शाइरी में हुब्बुल वतनी जो अंसर मिले थो, इन ते नोट लिखो। बाक़ी MCQs किताबनि जा नाला सॼी उन तयारी कराई, कुझु मटीरियल रिकॉर्ड करे ॾिनई, कुझु ईअं वर्बली सम्झाई। इन तरीक़े सां हुनजी गाइडलाइन ते हलियासीं, पास थी वियासीं। वरी जॾहिं पास थी वियासीं त पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो सिलसिलो आहे त तव्हांखे 2 सेमेस्टर पढ़णा हूंदा आहिनि। 2 सेमेस्टर खां पोइ वरी तव्हां पंहिंजो रिसर्च प्रपोज़ल ॾींदा आहियो त मूंखे हिन टॉपिक ते PhD करणी आहे या MPhil करणी आहे, ऐं हिन ते मां तहक़ीक़ करणु चाहियां, त उहो तव्हां प्रपोज़ल जमा कराईंदा आहियो, उहो अप्रूव थी वञे। त मूं जॾहिं पहिरियों सेमेस्टर ॾिनो त अल्हम्दुलिल्लाह असां 3 शागिर्द हुयासीं, मूं 3 मां टॉप मार्कूं खयूं। 2 सेमेस्टर में बि ईअं थियो। अच्छा, वरी जॾहिं ही मौक़ो आयो पंहिंजो टॉपिक अप्रूव कराइण वारो, त मूं सोचियो त कहिड़े टॉपिक ते कजे, कीअं थींदो, या जॾहिं सेमेस्टर हले पियो उन दौरान में मुख़्तलिफ़ टॉपिक ज़हन में ईंदा हुया। त मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो हाफ़िज़ हामिद ते कर। हाफ़िज़ हामिद टालपुर दौर जो ब्लाइंड शाइर हुयो, खणी एतिरो फेमस त न हुयो, पर हिकिड़ी तोसां रिलेटेड पर्सनैलिटी आहे, इन ते कर। इन ई दौरान जेको आहे सो आगा सलीम साहब जी तबियत जेको आहे सो नासाज़ रहंदी, काफ़ी अर्से खां इंटरव्यू ॿुधंदा रहंदासीं, या ख़बरुनि में ईंदो हुयो या हुन में अख़बारुनि में। साईं लाॾाणो करे आहे, इहा ॻाल्हि आहे अप्रैल 2016 जी, 12 अप्रैल हुई मां सम्झां थो। त मुंहिंजे ज़हन में आयो, मां चयो हेॾो वॾो लिटरेरी इन जी ख़िदमतूं आहिनि, रेडियो पाकिस्तान में बि वॾो नालो कमाए, इल्मी अदबी हवाले सां बि फिक्शन में पंहिंजो नालो अथसि, हिन ते छो न कजे। पोइ मूं डॉक्टर गफ़ूर साहब सां डिस्कस कयो, असांजा उस्ताद आहिनि। मां चयो सर मूं सोची हे ॻाल्हि, पर हाणे हे ॻाल्हि हीअं थी वई आहे, पोइ आगा सलीम साहब ते छो न प्रपोज़ल ठाहियूं। साईं ज़ाहिर मूंखे हिमथायो त बिल्कुलु यार, तुंहिंजो ख़्यालु त ॾाढो भलो आहे, ठीकु आहे, पोइ तूं हीअं कर प्रपोज़ल ठाहे। मां चयो सर मूंखे टाइम ॾिजो, मुंहिंजे लाइ थोरो मुश्किल आहे, 15 ॾींहं बि लॻी सघनि था, महीनो बि लॻी सघे थो। उहो प्रपोज़ल ठाहियो, दोस्तनि खां गाइडलाइन वरिती, प्रपोज़ल ठाहे साईं खे ॾेखारियो, साईं चेक कयो, सबमिट करायोसीं, टॉपिक अप्रूव थी वियो। ईअं पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो। वरी उन में बि मुख़्तलिफ़ हर्डल्स आहिनि न, जॾहिं तव्हांजो टॉपिक मंज़ूर थी थो वञे, उन खां पोइ तव्हां पंहिंजी रिसर्च खे कंटिन्यू कीअं कंदव। अच्छा, असां वटि वरी हिकिड़ी ॿी बि असांजी ख़ुशकिस्मती चऊं बदकिस्मती चऊं, टेक्नोलॉजी जो दौरु आहे, ठीकु आहे। हिकिड़ो विजुअली इम्पेयर्ड माण्हू नॉर्मली मोबाइल बि हलाए सघे थो, कंप्यूटर बि हलाए सघे थो, इंग्लिश टेक्स्ट खे बि पढ़ी सघे थो, उर्दू टेक्स्ट खे बि पढ़ी सघे थो। सिंधी में अञा ताईं को अहिड़ो सॉफ्टवेयर ई न आहे जेको साईं तव्हांखे सिंधी वारो किताबु पढ़ी ॿुधाए। वरी उहो ई मसइलो, पहिरियां पढ़ूं, वरी कंहिंखां लिखारायूं, वरी उन में प्रूफ जूं ग़लतियूं, ईअं सिलसिलो हलंदो रहियो। प्रूफ जूं ग़लतियूं, हिकिड़ो चैप्टर तयारु कंदा हुआसीं, वरी पंहिंजे सुपरवाइज़र खे जमा कराईंदासीं। अच्छा, इन विच में हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम थियो मूंसां, मुंहिंजे सुपरवाइज़र जो ट्रांसफर थी वियो हैदराबाद, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन।
इहो अलॻि ख़फ़ो थी वियो मुंहिंजे लाइ। ज़ाहिर हूं यूनिवर्सिटी में अगरि प्रेज़िडेंट हूंदो हुयो, फिज़िकली मुलाक़ात थींदी हुई, पोइ त रुॻो फ़ोन ते राब्तो हूंदो हुयो। पोइ आउं हितां साईं खे कोरियर कंदो हुयुसि, वरी साईं उतां चेक करे मूं ॾे मोकिलींदो हुयो पेंसिल सां लीका पाए, बाबा हिते हीअ ग़लती आहे, किथे कुझु लिखिणो हूंदुसि, एडिटिंग करणी हूंदुसि त उहो सजेशन ॾींदो हुयो। इहो सिलसिलो ईअं हलंदो रहियो, तक़रीबन मूंखे 7 साल लॻा इन सॼे सिलसिले खे वाइंड अप कंदे। ॾाढो ॾुखियो। वरी उन खां पोइ यकीन कयो सभिनि खां वॾी जेका प्रॉब्लम थी मूंखे, उहा आख़िर में फ़ी सबमिशन जी थी। जॾहिं ड्यूज़ पुछा कया थीसिस सबमिट करण खां पहिरियां, बाबा घणा ड्यूज़ आहिनि, त 1.5 लख जो हुननि बिल कढियो, तव्हांजा एतिरा ड्यूज़ आहिनि, तव्हां जमा कराईंदो त पोइ तव्हां एलिजिबल आहियो। उन जे लाइ जाखोड़ कई, कोशिशि कई, यूनिवर्सिटी इंतज़ामिया सां ॻाल्हायो, बाबा विजुअली इम्पेयर्ड लाइ त कानून हूंदो हुयो। जॾहिं असां MA पिया कयूं, रुपयो टको बि फीस न भरींदा हुआसीं। ठीकु आहे, हाणे जॾहिं MA करण खां पोइ आया हूं, तक़रीबन 13-14 साल गुज़री विया, 15 साल गुज़री विया, अञा तरक़ी थियणु खपे, अञा आसानियूं थियणु खपनि, बजाए हुनजे तव्हां अञा हर्डल्स पैदा करे छॾिया आहिनि। बहरहाल उहो ॾाढी कोशिशि कईसीं, मसइलो हल न थियो, उहा फीस जमा करे। पोइ वरी हिकिड़ो एम सोचियोसीं, जॾहिं असां हितां हलिया वेंदासीं, ईंदड़ जेके शागिर्द आहिनि उन्हनि लाइ कुझु कंदासीं। कोशिशि में लॻा पिया आहियूं, अलाह कंदो कुझु थींदो। पर हिकु त असांजे मुल्क में लिटरेसी रेशो ॾिसूं न त तमामु घटि आहे। वरी पॉपुलेशन जो जॾहिं अंदाज़ो हणूं था त बाबा डिसेबिलिटी असांजे मुल्क में घणी आहे, त हींअर जेके सेंसिस थिया हुया करंटली, उन में चवनि था 6.2 रेशो जेको आहे सो डिसेबल पर्सन जो आहे। डिसेबल त न चवणु खपे, हिनखे डिफरेंटली एबल चवंदा आहिनि अॼुकल्ह। पर हाणे मूं हमेशह एतिराज़ कयो, बाबा तव्हां डिफरेंटली एबल त चओ था, पोइ उन लाइ अहिड़ा कम त कयो न। त सभिनि खां हू नॉर्मल माण्हू खे बि ज़रूरत आहे, छो जो अॼुकल्ह असांजी जेका नौजवान नस्ल आहे उहा इल्मु अदब खां, एजुकेशन खां परे थी थींदी वञे। टेक्नोलॉजी जो दौर अची वियो आहे, हीअ जेको मोबाइल आहे, एंड्रॉइड आहे, इहो हर घर में काहे पियो आहे। इन असांजी जेका जनरेशन आहे उनखे तबाह कयो आहे। उन खां अलावा जेके स्पेशल ॿार आहिनि, जेको ख़ासि तौर ते तव्हां बि सुवालु कयो, असां छो जो सिंध में रहूं था, असांजा जेके इंटीरियर में माण्हू रहनि था, उन्हनि में अवेयरनेस जी घटिताई आहे। ॿी ॻाल्हि इहा त उते ज़ाहिर आहे तालीम जो हूअं ई फुक़दान आहे, खोट आहे, स्कूल न आहिनि त बंदि आहिनि, उस्ताद न आहिनि, मसइला त आहिनि न सर। त उहे जेके रूरल एरिया आहिनि असांजे ॻोठनि जा, उहे उन्हनि पेरेंट्स ताईं इहो मैसेज पुॼणु खपे, या उन्हनि खे कन्विंस कजे, मोटिवेट कजे। छो जो कई एतिरा अहिड़ा ॿार आहिनि जेके मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे, जेके तालीम हासिल न करे सघिया। सिर्फ़ु रीज़न छा हुयो? अवेयरनेस न हुई, उन्हनि इलाइक़नि में स्कूल न हुया, या उन्हनि जे पेरेंट्स में पहिरियों दफ़ो इहो इंसिडेंट थियो, उन्हनि जा ॿार डिसेबल ॼावा, त उन्हनि ज़ाहिर आहे हाणे छा कंदो, ॿियो कुझु न कंदो, बाबा मदरसे में दाख़िल करायोसि, हाफ़िज़ थींदो। त इहा जेको आहे सो नॉलेज जी कमी आहे। इन्हनि ताईं एक्सेस असांखे हासिल करणु खपे। इन में हर फ़र्द पंहिंजो किरदारु अदा करे। गवर्नमेंट खे त करणी खपे, ज़ाहिर आहे स्टेट जी ज़िम्मेदारी आहे। उन खां अलावा जेके माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि, जेके सोचींदड़ ज़हन आहिनि, या जेके ॿियनि जे दर्द खे पंहिंजो दर्द सम्झनि था, उन्हनि माण्हुनि खे इन सिलसिले में पंहिंजा एफर्ट्स करणु खपनि। माण्हुनि खे जेको आहे सो मोटिवेट करणु खपे, ऐं अहिड़नि ॿारनि खे जेके माज़ूर आहिनि उनखे इन ऊंधाए मां कढी तालीम वारे पासे जेको आहे सो आणिजे, उनखे एजुकेशन ॾिजे। ऐं जेके ॿार डिसेबल ॿार मुख़्तलिफ़ हंधनि ते पढ़नि था, एजुकेशन हासिल करनि था, उन लाइ बि मुंहिंजो इहो मैसेज हूंदो त बाबा चवंदा आहिनि न त इल्मु 3 अख आहे। त असां त हूअं ई बि विजुअली इम्पेयर्ड आहियूं, या जेके ॿिया माज़ूर आहिनि, जिन खे ॿी का जेको आहे सो माज़ूरी आहे, उन लाइ बि तालीम ज़रूरी आहे। हाणे ॾिसो, मुंहिंजी मिसाल ॾिसो, जेकॾहिं आउं तालीम हासिल न कयां त छा कयां? ॿियो को वसीलो हुयो मूं लाइ रोज़गार जो? एजुकेशन आहे त रोज़गार बि आहे। त जेकॾहिं तव्हांखे सुठो मक़ाम हासिल करिणो आहे, पाण खे मञाइणो आहे, तव्हां कुझु थियणु चाहियो था, सोसाइटी में बहितरी अचे या न अचे, तव्हां पंहिंजी सेल्फ खे ॾिसो न, तव्हांखे पंहिंजी पर्सनैलिटी जे लाइ छा करिणो आहे। त तव्हां लाइ एजुकेशन ज़रूरी आहे, तालीम वॾो हथियार आहे।